नाज़रीन, दादू वेझो ॻोठ कंडी फज़ल मोहम्मद जी डिस्पेंसरी अवाम लाइ बेलाभ बणियल आहे। वधीक तफ़सीलनि लाइ ॾिसूं था नवीद कुरैशी जी हीअ रिपोर्ट। नाज़रीन, हे दादू भरसां ॻोठ आहे कंडी फज़ल मोहम्मद, जिथे डिस्पेंसरी क़ाइम कई वई आहे। त हितां जो जोई जो शायद जोई हद आहे, जोई जो MP सैयद गुलाम शाह जिलानी आहे, उनजे पुट सैयद साले शाह जिलानी पारां कोशिशुनि सां डिस्पेंसरी क़ाइम कई वई आहे। पर हिते जेको अमलो जेको मौजूदु आहे, उन्हनि जो इहो चवणु आहे त हिते का बि सहूलियत न आहे, न बिजली आहे, न दवाऊं आहिनि, दवाउनि जी तमामु खोट आहे। अचो हितां जेको स्टाफ आहे उन्हनि खां या त ॻोठ वारनि खां पुछा की उहे छा चवनि। कंडीअ जे परियों लॻ अस्पताल फर्स्ट क्लास थी हले। ॿ असांखे खपनि, माण्हू घणा था अचनि, नंढड़ा ॿार, वॾो माण्हू, पोइ होॾे असांखे सहूलियत न आहे। हिते सहूलियत आहे, घर जी घर में आहे, दवा ठीकु ठाक मिले थी। दवा साईं जेको आहे सो हीअ डिस्पेंसरी गुज़िरियल जेको आहे सो 15 सालनि खां जेको आहे सो हिते कमु पई करे, जेको आहे सो ॻोठ कंडी फज़ल में बिल्डिंग न हुजण जे करे जेको आहे सो हीअ डिस्पेंसरी 3-4 साल जेका सो बंदि हुई। पोइ मोहतरम जेको आहे सो नोटेबल पर्सन असांजो रियाज़ अहमद पंवर साहिबु, उन जे कोशिशुनि सां साईं सालिमान शाह जेको आहे सो हीअ बिल्डिंग असांखे ॾिनी। अगस्त 2020 में डीठो साहिब जे कोशिशुनि सां हीअ डिस्पेंसरी जेको आहे सो हिते खुली आहे। असां जेको आहे सो तक़रीबन 70-80 ॻोठनि खे जेको आहे सो रिलीफ ॾियूं था पिया। ऐं डीठो साहिब जी तरफ़ां असांखे तमामु बहितरीनु दवा मिले थी पई। ऐं जेको आहे सो बाक़ी असांखे साईं जन खे असां डीठो साहिब खे अर्ज़ु कंदासीं त जेको आहे साईं साले शाह खे, साईं रफ़ीक साहिब खे, त असांखे फर्नीचर जी जेका खोट आहे उहा फर्नीचर असांखे न वञे, जंहिंजे करे मरीज़नि खे तकलीफ़ थी थिए। ऐं ॿियो जेको आहे सो रस्तो आहे, रस्तो असांखे कोन्हे को। 3 सालनि खां हिते कमु पियो कयां जेको आहे सो। ऐं हिते जेको आहे सो मेडिसन जी असांखे ॾाढी माना खोट आहे। DHO साहिब जी महिरबानी सां मिले थी पई, पर मेडिसन जी माना ॾाढी खोट आहे। मरीज़ घणा आहिनि, 60-70 मरीज़ रोज़ अचनि पिया। 50 ॻोठनि खां मथे जेको आहे सो 70-80 ॻोठनि जिन खे असां माना हिते रिलीफ ॾियूं था पिया। महिरबानी थींदी DHO साहिब जी, जेकॾहिं असांखे मेडिसन वधाइजे। ऐं अस्पताल में फर्नीचर जी तमामु घणी खोट आहे। साईं असांजो मुतालबो आहे इन्हनि सां MNA साहिबु सरदार रफ़ीक जमाली, साईं साले शाह PS छहासी, जिन जे वालिद साहिबु असांखे हीअ बिल्डिंग जेका मुहैया कई। ऐं इन जे तावन सां मूंसां जेका अस्पताल मुंहिंजे उतां कम पहिरीं हलंदी 2012 खां शुरू थी। पोइ साईं जन 16 में मूंखे हीअ बिल्डिंग ॾिनी। ऐं बिल्डिंग ॾियण सां ई माना जेको सो माना वरी 2 साल बंदि हुई अस्पताल। वरी DHO जे तावन सां जेको आहे अस्पताल हली आहे। हींअर अस्पताल जो हली त हींअर 80 माण्हू 90 माण्हू अचनि था। ऐं उन खां पोइ मेडिसन थोरी खोट में आहे। ऐं असां वटि फर्नीचर बि माना न आहे। इहा माना साईं DHO साहिब खे अर्ज़ु कयूं था त इन जी महिरबानी सां असांखे दवा मिले पई थी, पर अञा थोरी सवाई ॾिए ऐं फर्नीचर बि ॾिए। रोड जी सहूलियत कोन्हे, उहा बि मुहैया कई वञे। ऐं बिजली जी सहूलियत कोन्हे, उहा मुहैया कई वञे। असल में मसइलो शइ आहे त हिनखे GD जो दर्जो ॾिनो वञे। असां DHO साहिब खे गुज़ारिश कंदासीं, उनखे असां दरख़्वास्त बि लिखत में ॾींदासीं त हिनखे GD जो दर्जो ॾिए, जीअं असांखे वधीक सहूलियतूं मिली सघनि। ऐं ॿियो वधीक इहो त हिते ज़नानियुनि बीमारियुनि जी तमामु घणी खोट आहे, जेको औरतुनि खे बहिराड़ी जे हिसाब सां माना तकलीफ़ पई थिए। हितां बहिराड़ी जा माण्हू ग़रीब आहिनि, जेके किराया भाड़ा भरे वञनि था। शहर में तमामु महांगायूं दवाऊं पियूं मिलनि। उन लाइ बि गुज़ारिश कंदासीं साईं जन खे त असांखे औरतुनि जे लिहाज़ सां डॉक्टरनी LHV जेका हूंदी आहे उहा ॾिनी वञे, त जीअं औरतुनि खे बि माना सहूलियत थिए त इलाजु कराइण में। ऐं रोड रस्तो आहे, बिजली आहे, उनजी तमामु घणी खोट आहे। इन जे लाइ असां साईं जन खे गुज़ारिश कंदासीं त महिरबानी करे असांखे ॾिए, त जीअं डिस्पेंसरी वधीक सहूलियत थी सघे।